ऐं उन इम्तिहान में घणा माण्हू फेल थी वेंदा आहिनि त पोइ कॾहिं बि उहो इंसान बग़ैर तजुर्बे जे कामयाब थी करे मुसलसिल कामयाब नथो रही सघे। जेतिरे ताईं तव्हांजा इम्तिहान न थींदा, जेतिरे ताईं तव्हां धक न खाईंदो, कॾहिं बि तव्हां मज़बूत ऐं कामयाब इंसान नथा थी सघो। काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके राति जो जेको आहे सुम्हंदा आहिनि, सुबुह जो कामयाब थी वेंदा आहिनि। तव्हांखे ईअं लॻंदो आहे, ईअं न आहे। उन जे पोयां हिकु तमामु वॾी हिकु डिघे अरसे जी मेहनत शामिल हूंदी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी वीडियो अगरि तव्हां मुकमल ॾिठी त मां सम्झां थो तव्हांजी ज़िंदगी तब्दील थी वेंदी, तव्हांजी ज़िंदगी चेंज थी वेंदी। छो जो अॼु कुझु अहिड़ियूं हक़ीक़तूं तव्हां सां मां बयानु करे रहियो आहियां, तव्हां सां मां शेयर करे रहियो आहियां। इंशाल्लाह तव्हांजी ज़िंदगी में जेकी बि कन्फ्यूजन्स हूंदा उहे जेको आहे क्लियर थी वेंदा। तव्हां ॾिसो, अक्सर असां जॾहिं कामयाबी जे लाइ निकिरंदा आहियूं, असां चवंदा आहियूं त हाणे कुझु करे ॾेखारियूं, हाणे उहो वक़्तु अची वियो आहे, वक़्ती इनक़लाब असांजे ज़हन ते तारी थी चुको हूंदो आहे। ऐं पोइ असां जेको आहे हिकिड़ो मेन मक़सदु ठाहे करे निकिरंदा आहियूं ऐं फ़र्ज़ु कयो उन सफ़र ते असां जॾहिं निकिता बि आहियूं ऐं उहा शइ हलंदे हलंदे अक्सर औक़ात जेको आहे तव्हां खां इम्तिहान वठंदी आहे ऐं उन इम्तिहान में घणा माण्हू फेल थी वेंदा आहिनि। इन जो रीज़न तव्हां ख़बर आहे छा आहे? इन जो रीज़न सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो आहे। अगरि तव्हां खां इम्तिहान तव्हांजो वक़्तु न वठंदो त तव्हां तजुर्बेकार कामयाब कीअं थींदो? तव्हांखे कामयाब थियण जे लाइ तव्हांखे तजुर्बो लाज़मी आहे, जो तव्हां कामयाबी खे संभाले वठो पाण वटि। बग़ैर तजुर्बे जे जॾहिं तव्हां कामयाब थींदा आहियो न त पोइ कॾहिं बि उहो इंसान बग़ैर तजुर्बे जे कामयाब थी करे मुसलसिल कामयाब नथो रही सघे। मुसलसिल जेका कामयाबी आहे उहा तव्हांखे वक़्तु तव्हां खां इम्तिहान वठंदो रहंदो। जेतिरे ताईं तव्हांजा इम्तिहान न थींदा, जेतिरे ताईं तव्हां धक न खाईंदो, कॾहिं बि तव्हां मज़बूत ऐं कामयाब इंसान नथा थी सघो। लिहाज़ा काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि, लेकिन हिन ॻाल्हि खे थोरो ज़हन में रखो। कामयाबी जे लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अॼु तव्हांखे हिकिड़ी टिप ॾींदुमि। जंहिं कामयाबी जे लाइ निकिता आहियो न, उन ते साबित क़दम रहो। साबित क़दम जॾहिं तव्हां रहंदा आहियो ऐं उन खे हिकु मज़बूती सां उन शइ खे पकड़ींदा आहियो ऐं काफ़ी दफ़ा तव्हांखे इम्तिहाननि जो जेको आहे तव्हांखे मुंहुं ॾियणो पवंदो आहे, उन जे बावजूदु कामयाबी जॾहिं तव्हांजे साम्हूं ईंदी आहे त तव्हां हैरान थी रहिजी वेंदा आहियो। छो जो तव्हां इहो सोचियो बि न हो त इहा कामयाबी मूंखे मिलंदी। छो? तव्हां उन शइ ते साबित क़दम न हुयो। जॾहिं तव्हां उन शइ ते पाण खे मज़बूत बणायो, साबित क़दम थियो, कामयाब थियो, उन खां पोइ तव्हांजे लाइ हैरानगी बिल्कुलु बि न रहंदी त मां, छो जो तव्हां उन जे लाइ इम्तिहाननि खे तव्हां फेस कयो आहे। जेतिरे ताईं तव्हां इम्तिहाननि खे फेस न कंदो कामयाबी जे लाइ, कॾहिं बि न सोचो त तव्हां कामयाब थींदो। हिन वक़्त ताईं मां यूट्यूब ते काफ़ी सालनि खां 4-5 साल थी चुका आहिनि, मां यूट्यूब ते पंहिंजी कामयाबी खे ॻोल्हण जे लाइ लॻल आहियां। लेकिन हिन वक़्त ताईं कामयाबी मुमकिन न थी सघी ऐं उन जे बावजूदु बि तव्हां चवंदो शायदि शाह साहब पागल थी चुको आहे। न, कामयाबी जे लाइ जेतिरे ताईं तव्हां साबित क़दम न रहंदो, जेतिरे ताईं पाण खे न पतो ॾींदो, जेतिरे ताईं मज़बूत न थींदो कामयाबी जो, तव्हां सोचो बि न। छो जो तव्हां काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके राति जो जेको आहे सुम्हंदा आहिनि, सुबुह जो कामयाब थी वेंदा आहिनि। तव्हांखे ईअं लॻंदो आहे, ईअं न आहे। उन जे पोयां हिकु तमामु वॾी हिकु डिघे अरसे जी मेहनत शामिल हूंदी आहे, हिकु डिघे अरसे जी जुस्तजू शामिल हूंदी आहे, हिकु डिघे अरसे जी तव्हांखे मां ईअं करे चवां, आसान लफ़्ज़नि में तव्हांखे सम्झायां, हिकु डिघे अरसे जी कशमकश शामिल हूंदी आहे। तॾहिं उहो जेको आहे कामयाब थी वेंदो आहे। तव्हां ताईं उहो तॾहिं पुॻो जॾहिं कामयाब थियो ऐं तव्हांखे ईअं लॻंदो त उहो हिकिड़ी राति में थियो। न, उहो साला साल पाण खे हिकिड़े कमरे में बंदि करे मेहनत कंदो रहियो। उन खां पोइ जॾहिं उहो कामयाब थियो, हिकु चमकंदड़ सितारो थियो ऐं तव्हां ताईं पहुतो। तव्हांखे लॻो त शायदि राति सुतो ऐं सुबुह कामयाब थी वियो। ईअं बिल्कुलु बि न आहे। जेतिरे ताईं तव्हां मेहनत ऐं स्ट्रगल न कंदो, तव्हां इहो पंहिंजे ज़हन मां कढी छॾियो त को तव्हां कामयाब बि थींदो। दोस्तों, बसि अॼु जी वीडियो एतिरे ताईं आहे। अहिड़ियूं टिप्स, अहिड़ियूं वीडियोज़ मां तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु खणी ईंदुसि ऐं अगरि तव्हां चाहियो था तव्हांखे अहिड़ियूं टिप्स, तव्हांखे अहिड़ा ज़िंदगी जा सबक़ ऐं लेसन मिलंदा रहनि त हिन चैनल खे सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ऐं इंशाअल्लाह मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त सिंध जो पहिरियों मोटिवेशनल चैनल आहे असांजो ऐं उन मोटिवेशन जे ज़रिए मां तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ पुरज़म आहियां। इंशाअल्लाह पूरी सिंध जो मुक़द्दर ज़रूरु तब्दील थींदो हिकिड़े ॾींहुं। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहे।